अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जिअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हिन ईद उल उज़वा ते सिंधी टेली फिल्म सिंधूअ जो कसम सिंध टीवीअ ते रिलीज़ थी हुई ऐं अॼोको मुंहिंजो हीउ वीडियो हिन टेली फिल्म जे बारे में आहे। दोस्तों हिन टेली फिल्म में जेके मिस्टेकूं थियूं आहिनि, जेके ग़लतियूं थियूं आहिनि, उहे तव्हांखे मां हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन औरत जी हीअ वारनि वारी चोटी हिन वक़्तु अॻियां आहे, अॻियां तरफ़ आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उन औरत जी उहा वारनि वारी चोटी पुठियां तरफ़ आहे। हीअ ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। मिस्टेक नंबर 2। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हिन औरत जे खाॿे हथ में इहा तस्बीर आई। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन औरत जे खाॿे हथ में हीअ तस्बीर आई। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा वेझी थी थिए त तव्हां ॾिसो हाणे उहा तस्बीर इन औरत जे साॼे हथ में आहे। हीअ ॾिसो हाणे उहा साॻी तस्बीर इन औरत जे साॼे हथ में आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। मिस्टेक नंबर 3। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कंहिं शख़्स जे ख़मीस जो कुझु हिसो नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिन वक़्तु हिन घर में मौजूदु सभई घर जा भाती हिते मौजूदु आहिनि। हीअ तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते। त पोइ हीअ केरु आहे? दोस्तों हीअ या डायरेक्टर थी सघे थो या हिन फिल्म मेकिंग जी टीम मां को बि शख़्स थी सघे थो। दोस्तों बहरहाल हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। मिस्टेक नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन पुलिस ऑफिसर ते गौर कयो त हिन वक़्तु हिन पुलिस ऑफिसर जे खाॿे हथ में पिस्टल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन पुलिस ऑफिसर जे खाॿे हथ में ई पिस्टल आहे हिन वक़्तु। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं कैमरा साम्हूं जे तरफ़ खां थी अचे त दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त उन साॻे पुलिस ऑफिसर जे हथ में हाणे साॼे हथ में पिस्टल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हाणे वरी साॼे हथ में पिस्टल आहे उन साॻे पुलिस ऑफिसर जे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन हमराह खे हीअ चप मां रतु पियो आहे। हीअ ॾिसो हिन जे वात वटां यानी चप मां हिन वक़्तु हिनखे रतु पियो आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उन हमराह खे वात वटां यानी चप वटां हाणे रतु कोन थो वञे। हीअ ॾिसो दोस्तों हाणे उहो रतु ग़ाइबु थी वियो आहे, बिल्कुलु बंदि थी वियो आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंडनि जे अंदरि उहो रतु ग़ाइबु थी वियो जेको 5 सेकेंड पहिरियां वियो पई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। ऐं यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उनखां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हिन टेली फिल्म में अञा बि काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। इंशाल्लाह ॿियो वीडियो मां इन्हनि ई मिस्टेकनि ते ठाहींदुसि।
करे न वञिजो। ॿिए वीडियो जो इंतज़ारु कजो, ॿियो वीडियो बि जल्दी ईंदो। दोस्तों हाणे मिलूं था ॿिए वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।